नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। कंडियारो खबरनाम यूसी शेखानी में तरक्याती कम न थियण ऐं चेयरमैन की मुबैना ज़ियारतुनि खिलाफ यूसी के वाइस चेयरमैन नज़ीर मोहम्मद अगड़ो, काउंसलर अल्ताफ पनिहार, दोदो गोपांग पारा नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते इन्हनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त शायद हुसैन तव्हांजो चेयरमैन असांजे यूसी जा पैसा हड़प धड़प करे 70-80 लाख रुपया खाई पंहिंजे घरनि जी जॻह ठाराए रहियो आहे। ऐं जेको असांजे अख्तियार हुसैन जाली आर्ट थियल उनखे रखिराए उन जूं 3 पगारूं हदाम हुसैन नओं सेक्रेटरी रखिराए उन खां कराई वयूं आहिनि। जंहिं जेके अरदास असां डायरेक्टर साहिब खे दरख़्वास्त ॾींदे असांखे को बि उनजो को हल न निकितो। असां साईं खे अर्ज़दार कयूं असांजी महिरबानी करे असांजी जल्द जल्द हिनजी करेक्ट कई वञे ऐं जल्दी जल्दी हिन खां जो हिसाब किताब वरितो वञे। असां चेयरमैन आहे जीअं असांजे सेक्रेटरी शरीफ़ अब्दुरऊफ़ खे बदिली कराए लखे रुपया हड़प करे वियो आहे, जंहिंजी मद में हो 60-70 लख रुपया हींअर ताईं हू खणी खाई वियो आहे, जंहिंजो को तदारक कोन्हे। असां डायरेक्टर साहिबु बेनज़ीर आबाद खे हथो हथ एप्लीकेशन ॾियासीं साईं जी इंक्वायरी कई वञे। हिन जो को बि हींअर ताईं हुनजो असांखे जवाबु न मिलियो आहे, न मोट मिलिया। उन जे बावजूद बि हुन असांजो ऑर्डर कैंसिल कयो सेक्रेटरी जो, महीनो बि न थियो आहे त साॻियो उन जी ट्रांसफर कई वई ऐं साॻियो ॿियो सदाम हुसैन हिकिड़ो क्रिप्ट सेक्रेटरी ऐं सिकंदर मशहूरु सेक्रेटरी आहे क्रिप्ट, उनजो पुटु उन्हनि खे वरी मुक़ररु करे उहो सेक्रेटरी वेठो आहे उते ऑर्डर आहिनि। ऐं यूसी में आवाम जे लाइ कुझु बि न कयो वियो। जेके बि बिल हिन पास कया आहिनि असां उन्हनि जे लाइ गुज़ारिश था कयूं 60-70 लख रुपया जेके निकिता आहिनि असांजे अकाउंट मां आवाम जा पैसा उहे उनजी इंक्वायरी कई वञे। मुंहिंजी नाली अॼु ताईं साफ़ न थी आहे। हुन 4 बिल कढिया आहिनि पूरी यूसी जा कूड़ा ऐं मूंखां कई कापियूं वठी उहे नलका न ॾिना अथई जेके पाण खाई वियो आहे। असां डायरेक्टर साहिब वटि 5 चकर विया आहियूं, दरख़्वास्तूं ॾेई आहियूं, डायरेक्टर साहिबु असांजो को बि माना एक्शन न वरितो आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी यूसी में थियल करप्शन जी जांच कराए चेयरमैन खिलाफ़ क़दम खयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।